ये हालत रिकॉर्डिंग करें सॼी उमिरि कम पालियो पोसियो उहा चरियो थी ना छा आहे पियो सां छो वेड़ियो वाले सां दिमागी तवाज़ुन सही पवंदा घर में हर कंहिं सां पुछी करे थो अच्छा या घर तव्हां छॾियो या उहो छॾियो हाँ हाँ ज़हनी तवाज़ुन ॿिन्ही जो सही कोन्हे हाँ अच्छी ॾाढी पियो जे पालियो संभियो नी अज़ान थींदी पिया टीवी जो फुल आवाज़ खणी वेठो आहे मां हलाईंदुमि हाणे तूं मुस्लमान आहे हिंदू आहे पियो रोकींदो पिया पुट टीवी जो आवाज़ बंदि कर रिमोट मांगे मां छो रिमोट ॾियां मां हलाईंदुमि मां इहो एतिरो चयो आहे त मूंखे अची ठौंशा था वरितो त हिते 4-5 ठौंशा आया त राज मां सिखता ये हाणे पुलिस वारो हिते वेठो आहे कुर्सी ते टेकियो पुलिस वारो चवंदो पिया हेॾे थी बि जवाबदार आहे त उहो त वेठो आहे मां न वेंदुमि मां छो वञा उहो त पुलिस वारे सां बदमाशी कंदो पिया हे पुट आहे या औलाद आहे अञा इन खां मथे विटनेस तव्हांखे छा ॾियूं छा गवाही ॾियां जेको पीउ खां न मुड़ियो त ॿिए खां छा मुड़दो पुलिस सां सिधो हलंदो पुलिस छो वठी आई अथव बस पाण में कुछ जड़ो जो इंजे गैस में वड़ी बाबो चयो त मां सां विड़ियो आहे वीडियो नया दिमागी तवाज़ुन ठीक कोन था बस हे बस आउट थी वेंदो आहे पोइ बस जंहिं कंहिं सां विड़दो आहे अच्छा मानी खवाया अथव हर शइ कयूं था पोइ जो इलाज करायो न इलाज बस इहो हाणे जो गिंदू बंदर जी तयारी कयूं था अच्छा कोशिशि